सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां तव्हांजो पंहिंजो आसिफ सियाल ऐं मूंसां गॾु आहिनि तव्हांजी पंहिंजी अज़रा ख़ान। कीअं आहियो साहब? ठीकु आहियो? यकीनन जल्दी में छा थियो हिते ख़बर पइजी? यकीनन सभु भला आहिनि। असांजो जेको आहे छा वरी छा थियो, हिकिड़ो अमरा आयो पाणी ॾेई वियो। असां छो भला एॾो प्लेन हुजऊं? हा बिल्कुलु, पाणी पीअणो आहे त अमरा अची सघे थो। बाबा छा ॻाल्हि आहे? हा असां त चवंदा आहियूं जेको चांहि पीआरणो अचे न उहो बि अचे, पर जेको आहे असां वरी चांहि असांखे बसि ईअं ॾेई मां त ईअं चवंदो आहियां त असां पंहिंजे जेको आहे असां पंहिंजे जेके इन्हनि जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि सां छो एॾो फॉर्मल हुजऊं त यार बिल्कुलु प्लैन लाइव त लाइव आहे। बाबा मां हुनखे चवंदो यार चांहि बि अचे त माना असांजे व्यूअर्स जे साम्हूं असांखे चांहि बि ॾेई वेंदा कयो, रखी वेंदा कयो। उहो ई त असांजो जेको प्रोग्राम थींदो आहे, असांजा जेके बि गेस्ट ईंदा आहिनि कंहिं बि शोबे सां सलाहियल हुजनि, लाॻापियल हुजनि, पर असांजी जेका कचहरी आहे ईअं ई थींदी आहे जीअं कंहिं ड्रॉइंग रूम में वेठा आहियूं, बसि कचहरी पिया कयूं, चांहि पिया पयूं, त इहो हुजणु खपे। पर आहिस्ते आहिस्ते थी वेंदो, तव्हां दिलगीर न थियो। बिल्कुलु दिलगीर न थीबो, ऐं दिलगीर थियण सां परेशानी थींदी आहे ऐं ख़ुशि रहण सां ज़िंदगी वॾी थींदी आहे, उमिरि दराज़ थींदी आहे। ऐं उमिरि दराज़ी जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं त कल्ह हुयो 1 अक्टूबर, कल्ह 1 अक्टूबर हुयो ऐं कल्ह छुटी वारो ॾींहुं हुयो, त हिन जे करे 1 अक्टूबर त असां सेलिब्रेट न करे सघियासीं। पर यकीनन अॼु जेकॾहिं सूमरु आहे ऐं 2 अक्टूबर आहे त पोइ असां सूमर आहे, यकीनन आहे सूमर, ऐं सूमर ते 2 अक्टूबर आहे। 1 अक्टूबर खे असां जेको आहे डेली डे जेको हुयो उहो हो इंटरनेशनल ओल्डर पीपल डे। उहो असां सेलिब्रेट जेको आहे सो उनखे ट्रिब्यूट कंदासीं जेके बुज़ुर्ग अफ़राद आहिनि। बुज़ुर्ग अफ़रादनि जे बारे में असां थोरो घणो ॻाल्हाईंदासीं। मूं त जेतिरो ॻाल्हायूं घटि आहे, पर असां थोरो घणो ज़रूरु उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं कि बुज़ुर्ग अफ़राद जेके आहिनि असांजे हिन समाज में, हिन में जेको आहे सो केतिरी माना रखनि था, उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा मसला मसाइल पेश अचनि पिया। अच्छा, जीअं आसिफ ॻाल्हि कई त वाकई जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, मतिलबु जीअं असांजो ॾाॾो थी वियो, ॾाॾी थी वई, नानो नानी, मतिलबु ओल्ड एज। ऐं आसिफ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां हिकिड़ो जेको आहे पोड़ो हुयो, उनखे मां ॾिठो, उनजी उमिरि हुई 100 साल, 25 साल ॿिया 125 साल। सो बहरहाल मतिलबु उहो वॉशरूम ताईं पाण पियो वञे, चश्मो उनखे कोन लॻल हो, ॾंद उनजा सभु साबित आया। ऐं वरी उनजी जेके नुंहर हुयूं उहे चवनि पियूं त हिन जा जेके वार आहिनि उहे वापसि पाड़नि मां कारा अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं माना इहो ॾिसो, इहा बि हिकिड़ी ख़ुदा जी नेमत आहे त हू आख़िरी वक़्त ताईं कंहिंजो मोहताज न थियो। अञा बि मतिलबु हू चवंदो हुयो त मूं में एतिरी ताक़त आहे, अचे कोई नौजवान सुबह माना इन टाइप जा पोड़ा वरी कॾहिं पाण खे न चवंदा अथई। इहो माण्हू छा न हूंदो, इहो माण्हू पंहिंजी हिकिड़ी सदी खां सवा सदी हिकिड़ो जीअंदो आयो आहे। हिनखे सवा सदी जो तजुर्बो आहे। हिन माण्हू वटि सवा सदी जो सिहत जो तजुर्बो हूंदो त मां सिहतमंद छो आहियां, छाजे लाइ आहियां। पर जेसीं ताईं मां एक्सपीरियंस कयो आहे, इन्हनि खां जॾहिं बि पुछा कई आहे जेके उमिरि दराज़ आहिनि, उन्हनि जो छाजे करे उन्हनि जूं उमिरियूं दराज़ आहिनि, उन्हनि खां जॾहिं बि मां इहो पुछो आहे त ऐं ॾिठो आहे उन्हनि खे। पहिरियां त जेकॾहिं तव्हांजी फर्स्ट ग्लैंस उन्हनि ते पवंदी, तव्हां उन्हनि खे ॾिसी करे सम्झी वेंदो त हिननि जी उमिरि छो दराज़ आहे। उन्हनि जे चहिरे ते मुस्कुराहट हूंदी आहे, उहे कॾहिं बि मायूस न थींदा आहिनि ऐं उहे परेशान न थींदा आहिनि। ऐं जे हिसाब सां उन्हनि खे जेकॾहिं उन्हनि जे ॾींहं खे सेलिब्रेट कजे, उन्हनि खे असां चवंदासीं त जेके बि असांजा लिसनर्स आहिनि, व्यूअर्स आहिनि, ॾिसूं पिया त उन्हनि जे घर में जेके बि बुज़ुर्ग अफ़राद आहिनि उन्हनि जी खोड़ सारी इज़त कयो। जेकॾहिं तव्हां ट्रांसपोर्टेशन यूज़ कयो था त जेकॾहिं ॾिसो पिया कि बुज़ुर्ग अफ़राद जेको आहे सो बस में बीठो आहे त उनखे महिरबानी कये उनखे जॻह ॾींदा कयो। जेकॾहिं ॾिसो कंहिं इदारे में आहे ऐं हू लाइन ते बीठो आहे, हू त सीनियर सिटीज़न्स जूं लाइन जेके आहिनि हूंदियूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां नौजवान आहियो, तव्हां 5 मिंट 10 मिंट बि 15 मिंट बि बीह सघो था, पर बुज़ुर्ग अफ़राद जेकॾहिं 2 मिंट बि हुते बीहंदो त इलाही तकलीफ़ सां अज़ियत सां बीहंदो। सो उन्हनि जूं जेके बुनियादी जेके हुकूक आहिनि उन्हनि जी तव्हांखे उन्हनि ते ख़्यालु करणु खपे, उन्हनि जी केयर करणु खपे, पंहिंजे घर में, पंहिंजे ॿाहिरि जेके बि आहिनि बुज़ुर्ग। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त उन्हनि खे जॻह त पंहिंजी जाइ ते ॾियणु खपे। ऐं ॿियो इहो बि मां चवंदसि त जिन जे घर में बुज़ुर्ग आहिनि, जीअं 70, 80, 90, 100 साल ताईं, त उहे मतिलबु तव्हांजे घर जी सूंह आहिनि।
अमूमन ईअं ॾिठो वेंदो आहे या असां जेको आस पास ॾिसूं था असां चई त वेंदा आहियूं टीवियुनि ते चवंदा आहियूं शोज़ में चवंदा आहियूं असां जॾहिं बि कंहिं बि सोशल मीडिया ते को वीडियो असांजो रिकॉर्ड थींदो आहे त असां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं सीनियर सिटीज़न जे बारे में कंदा आहियूं उनजो ख़्यालु सिहत जो खाधे जो लटे जो कपिड़े जो पर असां उन ते अमल ॾाढो घटि कंदा आहियूं उन में असां ॿई बि इंक्लूड आहियूं असां मां हिननि खे चवां पाण खे बि पर असल में अगरि ॾिठो वञे त इहे असांजे घरनि जी सूंहं हूंदा आहिनि इन्हनि सां असां वटि बरकत हूंदी आहे इन्हनि सां असां वटि रहमत हूंदी आहे छो जो ॾिसो हू जे एज में हलनि पिया न उन्हनि खे पोइ वरी नंढड़ा ॿार थी वेंदा आहिनि उहे बिल्कुलु नंढड़ा ॿार थींदा आहिनि साॻी साॻी ॻाल्हि वराए वराए कंदा आहिनि या काफ़ी माण्हुनि जी थोरी यादाश्त कमज़ोर थी वेंदी आहे त साॻी ॻाल्हि कंदा हर तव्हांखे सलाम कंदा अगरि तव्हां हुननि जे घर वेंदव ऐं या वरी वेही करे तव्हांखे पंहिंजे दूर जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा त एतिरो मतिलबु सुठो लॻंदो आहे उन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे त स्पेशली पोड़ियूं ॾाढा वणंदा आहिनि बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे ऐं ॾिसो बुज़ुर्गनि जी जेकॾहिं पोड़नि जी ॻाल्हि कयूं त पोड़ियूं जेके आहिनि तव्हां हमेशह जेका बि नसीहत जी ॻाल्हि ॿुधी हूंदी तव्हां वॾनि खां ॿुधी हूंदी जेकॾहिं पोड़ा तव्हांजे घर में आहिनि त तव्हांजे घर में नसीहत बि हूंदी तव्हांजे घर में हिकिड़ो हलंदड़ फिरंदड़ हिकिड़ो अहिड़ी किताब हूंदी जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु किताब न आहे पर हिकिड़ो मुशाहिदे सां भरियल उन्हनि जी ज़िंदगी हूंदी आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे सुठी किताब पढ़णी आहे त मां सम्झां पियो सुठी किताब जो हिकिड़ो नेमल बदल हिकिड़ो सुठो झूनो आहे जंहिं वटि विज़डम हूंदी जंहिं वटि पंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो हूंदो उन सां गॾु वेहंदा कयो उन्हनि सां ऐं तव्हांखे ज़िंदगी जा सबक़ सुठा मिलंदा बिल्कुलु ऐं ॾिसो असां कॾहिं कॾहिं ईअं ॾिसंदा आहियूं न कोई पोड़ी हूंदी आहे या पोड़ो हूंदो आहे चिड़ाक हूंदा आहिनि मतिलबु ज़ाहिर करे उहो अहिड़ी एज मां गुज़रंदा आहिनि उन्हनि खे थोरी थोरी ॻाल्हि ते चिड़ अची वेंदी आहे या दड़का ॾेई छॾींदा आहिनि या मतिलबु नौजवाननि खे चवंदा आहिनि हे कमु तो सही न कयो या हीअ घर में हीअं सही न पियो थिए हीअं सही असांखे उन टाइम ते ॾाढो मतिलबु हू लॻंदो आहे त यार हिन मां त बेज़ार थियूं पर जॾहिं उहे हलिया वेंदा आहिनि न त उहे ई माण्हू वरी इहो चवंदा आहिनि त यार असांजे घर जी सूंहं हली असांखे आहिनि कंहिंजे घर में त ख़्यालु रखो असांखे पंहिंजी जवानी ते छा आहे जो उनजी भरम हूंदो आहे तकबर हूंदो आहे हर इंसान खे जेको चवंदो आहे त यार तव्हां त पोड़ा थी विया तव्हांखे कहिड़ी ख़बर पर उनखे इहा ख़बर न हूंदी आहे नादान खे त हुन पंहिंजी जवानी तोते जवानी पंहिंजी लुटाए करे तोखे जवान कयो आहे ऐं हुनजी जवानी स्ट्रगल असांखे बि पोड़ो थियणो आहे दिस इज़ ऑल अबाउट मकाफ़ाते अमल सो मकाफ़ाते अमल ते जंहिं वटि बिलीव हूंदो त यकीनन उहो पंहिंजे बुज़ुर्गनि जो एहतराम कंदो ख़्यालु कंदो हुनजे राइट्स जे लाइ ऐं रियासत जी वरी में वरी ज़िमेदारी आहे ऐं कानून बि मौजूदु आहिनि 2014 में कानून सिंध में जेको आहे सो पास थियो ऐं हुन ते स्टिल इम्प्लीमेंट न थियो आहे ऐं असां इम्प्लीमेंट जी त ॻाल्हि कयां पई त चवंदा आहियूं यार गवर्नमेंट हुजे या असां पाण हुजूं सभु कोन कंदा आहियूं शयुनि ते अमल थी वेंदा आहिनि बिल पास थी वेंदा आहिनि अलाए छा जो छा थींदा आहिनि माण्हुनि खे ख़ुशख़बरी बि मिलंदी आहे त ही अगरि राति जो ऐलान थिए न सस्ताइप थी वई आहे सुबुह जो तव्हांखे किथे बि सस्ताइप नज़र कोन ईंदी छो जो हू असांजे जेके माण्हू आहिनि न चलो गवर्नमेंट बि ॾिसो पंहिंजी जाइ ते ठीकु आहे महांगाई आहे मञूं था पर का शइ अगरि उहा घटि बि कंदी आहे न त तव्हांखे दुकान ते घटि कोन मिलंदी उहे केरु आहिनि उहे असां पाण ई आहियूं असां पंहिंजा पाण सां बि ज़ुल्म कंदा आहियूं असां पंहिंजे आवाम सां कंदा आहियूं असां पंहिंजे माण्हुनि सां कंदा आहियूं त असांखे बि कुझु शयुनि ते नज़र रखणु खपे त अगरि किथां असांखे ऑर्डर मिले थो पेट्रोल वधी थो वञे हिकिड़ी राति में उहो तव्हां मिंट में मतिलबु पंहिंजा पैसा मथे चाढ़े था छॾियो ऐं जेकॾहिं घटि थो थिए पोइ वरी वञो हुन ते चलो हाणे बुज़ुर्गनि जी ॻाल्हि कईसीं त हाणे अचूं था मासूम गुलड़नि जहिड़े ॿारनि जी तरफ़ तव्हांखे ख़बर आहे त कराची समेत मुल्क भर में 2 अक्टूबर खां 8 अक्टूबर ताईं पोलियो मुहिम जी शुरूआत थी चुकी आहे जम्मू कश्मीर ऐं जेको आहे सो गिलगित बल्तिस्तान इस्लामाबाद में जेका सो इहा कैंपेनिंग हले पई सो हिन कैंपेनिंग में जेके बि वालिदैन आहिनि जेके बि वॾा आहिनि जे उन्हनि पंहिंजे ॿारनि खे जेके 5 साल ऐं 5 सालनि जे बैलो जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा क़तरा महिरबानी करे ज़रूरु पीआरियो बिकॉज़ पोलियो जहिड़ी जेका बीमारी आहे ही एतिरी ख़तरनाक बीमारी आहे ऐं ॿार खे मोहताज बणाए सघे थी ऐं उनजी जेके से उनखे माज़ूरी जहिड़ी मां सम्झां पियो ऐप को आहे ई कोन यकीनन माज़ूरी हिकिड़ी अहिड़ी अलाह माफ़ करे अहिड़ी बीमारी आहे जेको सॼी ज़िंदगी इंसान जेको आहे उहो
बस पछताईंदो ई रहंदो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजे भले खणी तव्हांजे फैमिली वारा हुजनि, तव्हांजो ओड़ो पाड़ो हुजे त केतिरो बि ख़्यालु रखे, पर कंहिं बि हवाले सां अगरि तव्हां बाज़ूर आहियो त उन माण्हू खां, उन जी दिलि खां पुछो त उन ते छा गुज़रंदी आहे। त इन नौबत खां असांखे न गुज़रणु घुरिजे, या असांजा ॿार जेके न गुज़रनि। इन खां बहितर आहे त असां पोलियो जा जेके क़तरा आहिनि उहे ॿारनि खे पियारियूं। ऐं हर वालदेन जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त 5 सालनि खां जेका उमिरि शुरू थिए थी ॿारनि जी, त 5 साल में जीअं ई ॿारु एंटर थिए थो त तव्हांखे पोलियो जा क़तरा जेके आहिनि उहे पियारणु लाज़िम आहे। न सिर्फ़ वालिदैन पर हिन समाज, हिन सोसाइटी जो बि हिन में किरदारु हुजणु खपे। जेकॾहिं उहा टीम पोलियो जी अचे पई, तव्हांजे दरवाज़े ते अचे पई, उहे तव्हांजे मसीहा आहिनि, उहे तव्हांजे ॿारनि खे उन हिकिड़े मूज़ी मर्ज़ खां बचाइण जे लाइ अचनि पिया, प्रोटेक्ट करण जे लाइ अचनि पिया, त उन्हनि सां ताउन कयो। ऐं जेकॾहिं तव्हांजी उन माण्हुनि जे अराउंड सर्किल में किथे बि हिन पोलियो जे बारे में मिसकनसेप्शन्स आहिनि त हिकिड़े सुधरियल समाज आहियूं असां, ऐं असां में हिकिड़ी अवेयरनेस हुजणु खपे। ऐं जेका अवेयरनेस हुजण खां पोइ जेको आहे सो सॼे स्प्रेड करे उहो सॼे पंहिंजे माण्हुनि वटि, त जिथे बि कोई बि पोलियो वर्कर अचे उन्हनि सां भरपूर तरीक़े सां कोऑपरेट कयो, छो जो तव्हांजे बच्चनि जी हिफ़ाज़त जे लाइ अचे पियो। सो यकीनन हिकिड़ो अॼु जेकॾहिं फ़ैसिलो करिणो आहे, फ़ैसिलो करणु अगरि तव्हांजे ॿार खे सुभाणे हलणो आहे त अॼु फ़ैसिलो करिणो आहे। सो इहो फ़ैसिलो करे छॾियो की इन शइ में किथे बि असांखे पुठिते न आहे वञिणो। बिल्कुलु सही। ऐं वाक़ई में जेको आहे पोलियो जा 2-3 क़तरा जेके असांजे ॿारनि खे माज़ूरी खां बचाए सघनि था, त असांजो फ़र्ज़ु आहे असां पंहिंजे ॿारनि खे उन मूज़ी मर्ज़ खां बचायूं। सो व्यूअर्स, हाणे टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो। सो ब्रेक जीअं ख़तमु थींदो असां तव्हां सां वरी मिलंदासीं महिमाननि सां गॾु। सो मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था सलाम सिंध में। ऐं असां 2 खां 3 ख़ूबसूरत टॉपिक जिन ते असां ॻाल्हायोसीं जॾहिं असां प्रोग्राम स्टार्ट कयोसीं। ऐं लास्ट में असां जीअं सभिनी खे चयोसीं त पोलियो, ऐं पोलियो जो हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे चवंदसि ज़रूरु त अॼु 2 अक्टूबर थी वई आहे। ऐं अॼु खां जेको आहे 8 ॾींहंनि ताईं पोलियो जी मुहिम जेको आहे असांजे पूरे पाकिस्तान में जारी आहे। त बराए महिरबानी सभिनी वालदेन खे हिकिड़ी गुज़ारिश बि आहे त पंहिंजो इहो तव्हांजो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारियो ऐं मूज़ी मर्ज़ खां बचायो। बिल्कुलु। हाणे असां जेको आहे सो पंहिंजे तारुफ़ महिमाननि जे तारुफ़ जी तरफ़ हलूं पिया। उन खां पहिरियां त असांजा मेज़बान कुझु सिंधी अजरक ऐं टोपी सां 2 वेठा आहिनि सुहिणा। असांजा हिकु त उस्ताद बादल राही साहिब वेठा आहिनि, उन्हनि जो तारुफ़ पहिरें करण ॿियो नाले मिठो मोहम्मद अली असां सां गॾु वेठो आहे। ऐं हाणे तारुफ़ जी तरफ़ हलूं पिया उन्हनि ख़ासि महिमाननि जी तरफ़ जेके पंहिंजी शख़्सियत में हिकिड़ो सम्झो की हीरा आहिनि। ऐं उन्हनि जे बारे में असां खोड़ सारो उन्हनि खां पुछंदासीं ऐं उन्हनि जो सभु खां तारुफ़ सां गॾु थोरो जेको आहे सो असां बि उन्हनि जो प्रोफाइल तव्हांखे ॿुधाईंदासीं। लेफ़्ट ते सां गॾु साईं संजय राजा साहिबु आहिनि। संजय राजा साहिबु सिविल इंजीनियर त आहिनि ई आहिनि, पर हिकिड़ा सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, समाजी सुठा हिकिड़ा वर्कर आहिनि, ह्यूमैनिटेरियन आहिनि। ऐं ख़ासि करे इन्हनि जो तारुफ़ इहो आहे की हिकिड़ो सिंध रीड्स जे हवाले सां हिकिड़ी कैंपेन इन्हनि शुरू कई आहे। छो जो असां जीअं हमेशह डिस्कस कंदा आहियूं की असांजे सिंध खे जेको आहे सो जेकॾहिं काई बि जेके बि हालात आहिनि, मसइला आहिनि, जो नौजवान बेरारवी जो शिकार आहिनि, इन्हनि जो जॾहिं सॼो असां कंक्लूजन कयूं, निचोड़ कयूं, त पोइ असां इहो चवंदा आहियूं की यार तालीम जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं तालीम जी जॾहिं सख़्तु ज़रूरत आहे त संजय राजा हिन टाइम इलाही तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। उहो इहो कमु आहे की किताबूं जेके आहिनि, किताब न पर किताबूं जेके आहिनि विराए रहिया आहिनि नौजवाननि में, नंढनि में वॾनि में, उनमें अवेयरनेस पैदा करे रहिया आहिनि त किताबूं पढ़ो, लिटरेचर पढ़ो। जीअं त असांजो हिन सिंध छा मुल्क पूरो जेको आहे सो लिटरेसी जो रेशो तक़रीबन 55% जस्ट एतिरो आहे, अञा बि बिलो हूंदो, वधीक न आहे। सो उन टाइम में जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे हिन टाइम किताबनि पढ़ण जी, इल्मु खे हासिलु करण जी सख़्तु ज़रूरत आहे। सो संजय राजा साहिबु तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में वेलकम बैक कयो। मां शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी वारनि जो जंहिं हिन प्रोग्राम में अचण जो मौक़ो ॾिनो। तमामु घणी महिरबानी। मोस्ट वेलकम। ऐं संजय राजा खां पोइ हिकिड़ा असांजी हिन पाकिस्तान जा सिंध जा वॾे में वॾो नालो आहे साईं तला साबरी साहिबु, कव्वाल आहिनि। हिकिड़ो दौरु हुयो
कि कवाली छा त को दौर हूंदो कवाली तव्हां ॿुधो त हिकिड़ी हिन समुंड में गुम थी वेंदा हूंदो तव्हांखे कवाली जॾहिं ॿुधंदासीं त ईअं लॻंदो कि असां ट्रेवल था कयूं हिकिड़े म्यूज़िक जे थ्रू उन्हनि जी जेको आहे सो लिरिक्स जे थ्रू असां हिन सूफ़ी समुंड में घिड़ी विया आहियूं ऐं छा त हुन जॾहिं निकिरंदासीं त महसूसु थींदो हो त असां टुबी हईं वाह जी टुबी हईं हिकिड़ी मिस्टिक वर्ल्ड में हलिया वियासीं सो असां वटि तमामु सुठा तला साबरी साहब कवाल आहिनि ऐं इन्हनि जे बारे में तव्हांखे मां ॿुधायां त हे अमजद साबरी मरहूम शहीद अमजद साबरी जा भाइर आहिनि सो तला साबरी साहब सलाम सिंध में हम आपको भली कार करते हैं थैंक यू अच्छा जीअं तव्हां संजय जी ॻाल्हि कई त अच्छा संजय खां स्टार्ट वठंदासीं पंहिंजी कचहरीअ जो जीअं तव्हां ॻाल्हि कई ॾाढी त किताबनि जी ऐं जेके किताब पढ़ण जा जेके शौक़ीन माण्हू हूंदा आहिनि उहे ॾाढा ज़हीन हूंदा आहिनि छो जो मुख़्तलिफ़ हिसाब सां तव्हां अगरि किताब पढ़ंदा आहियो त तव्हांखे हर नॉलेज हूंदी आहे सो बहरहाल पुछंदासीं कहिड़ी नोयत जा किताब जेके ॾींदा आहिनि कंहिंखे किताब ॾींदा आहिनि मतिलबु स्कूल्स खे ॾींदा आहिनि या को हिननि जा ख़ासि इदारा ठहियल आहिनि सभ खां पहिरियां त मां बि हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे पहिरियां त वेलकम चवंदसि वॾी महिरबानी तव्हां आयो ऐं जीअं किताबनि जी ॻाल्हि कई आहे आसिफ़ त तव्हां पंहिंजी कचहरी जी स्टार्ट वठिजो त किताबनि मां मुराद तव्हां कहिड़ी नोयत जा किताब विरहाईंदा आहियो कहिड़ी नोयत जा कहिड़ी क्राइटेरिया ते पर हाणे जेके बि असां वेठा आहियूं साईं असांजे लाइ हिकिड़ो किताब बि न ईंदो आहे शायदि असां क्राइटेरिया ते मैच नथा कयूं साईं खे शायदि ऐं ईअं त न आहे त तव्हां सम्झो त मीडिया जा माण्हू किताब ई न पढ़ंदा हूंदा न असुल इहा ॻाल्हि कोन्हे एक्चुअली मां तबियत मुंहिंजी नसाज़ हुई कुझु ॾींहं राति ओचितो राब्तो मूंसां थियो ऐं मुंहिंजी ऑफिस में हिकिड़ी लाइब्रेरी ठहियल आहे जॾहिं बि उतां ईंदो आहियां त ज़रूरु खणी ईंदो आहियां उन खां अलावा मां तव्हांखे नंढो थोरो ब्रीफ ॾियां हिन कैंपेन जो सिंध रीड्स जो इहा कैंपेन एक्चुअली असां 2020 में स्टार्ट कईसीं न उन कैंपेन स्टार्ट करण जो मक़सदु उन वक़्तु इहो हुयो त जॾहिं कोविड पीक ते हुई ऐं सभु माण्हू घरनि में कन्फाइंड हुया डिप्रेशन जी सूरत हाल हुई ऐं हुननि खे का बि अहिड़ी हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी घर मंझि मिले ई न पई न ऐं जॾहिं बि का टीवी हलायो उते बि इहो ई रोज़राड़ो लॻो पियो हुजे कोरोना जो त उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो ख़्यालु आयो छो न अहिड़ो कमु कजे जेको माण्हू खे हिन डिप्रेशन मां बि कढे ऐं प्रोडक्टिव बि हुजे ज़बरदस्त पोइ मूं वटि जेकी पंहिंजी कलेक्शन हुई त मूं उन्हनि जा फ़ोटोज़ कढिया सुठी एंगल सां फ़ोटोज़ कढी मूं पोस्ट कया ट्विटर ते जेको बि किताब अगरि पढ़णु चाहे थो पंहिंजी एड्रेस मोकिले असां हुननि खे घर जी दहलीज़ ते फ्री में पहुचाए ॾींदासीं माण्हुनि बिलीव न कयो चंद माण्हुनि शौक़िया तौरु असां सां राब्तो कयो ठीकु आहे ॾिसो मोकिले थो नथो मोकिले पोइ असां उन्हनि खे मोकिलणु शुरू कयोसीं पोइ जॾहिं उन्हनि खे किताब मिलिया ऐं उन्हनि उहे वरी वापसि रीट्वीट करे ऐं पोस्ट करे ऐं एप्रिसिएशन कई त पोइ आहिस्ते आहिस्ते इहो सिलसिलो वधंदो वियो उन खां पोइ सम्झो त असां मोर देन 700 इंडिविजुअल्स खे उन पीरियड में किताब ॾिना आहिनि फ्री ऐं मां उन्हनि ॾींहंनि में सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हेल्थ डिपार्टमेंट में जेके बि कराची जूं वॾियूं वॾियूं अस्पतालूं आहिनि उनजी अपग्रेडेशन जे लाइ असां कमु पिया कयूं एज़ अ सिविल इंजीनियर त असां त ॿाहिरि वञी सघूं पिया असां ते का पाबंदी न हुई बाक़ी त गवर्नमेंट कंहिंखे ॿाहिरि छॾे न पई त एक्सेस बि हुई मार्केट ताईं किताब बि हुया त माण्हुनि जे लाइ हिकिड़ो वॾो बहितरीनु मौक़ो हुयो घर में वेही पंहिंजो टेंशन बि दूरि कनि किताब बि पढ़नि इल्मु बि हासिलु कनि त इहो सिलसिलो उन्हनि ॾींहंनि खां स्टार्ट थियो हिन वक़्तु असीं खोड़ सारियूं जेके कम्यूनिटी बेस्ड लाइब्रेरीज़ आहिनि उहे डेवलप कयूं पिया त जीअं तव्हांखे मां रिसेंट मिसाल ॾियां वॾो नालो आहे सिंध जो मामा जुमन दरपदर उन जे नाले ते असां ऐं असांजे कुझु दोस्तनि उन जे ॻोठ मंझि उन जी पहिरीं शहादत खां पंहिंजे हुन मरण खां पोइ जेका पहिरीं हुनजी सालगिरह हुई उन ते असां हुनखे ट्रिब्यूट पेश करण लाइ उनजे नाले ते हिकिड़ी लाइब्रेरी ॻोठ में क़ाइमु कईसीं हाणे उन लाइब्रेरी क़ाइमु करण खां पोइ उते 2-2.5 हज़ार किताब मौजूदु आहिनि उन लाइब्रेरी में सोलर सिस्टम असां लॻाराए छॾियो आहे ऐं साईं जस्टिस पावर साहब वारनि उन्हनि खे कंप्यूटर लैब डोनेट कई आहे उन लाइब्रेरी जो आउटपुट ॾाढो सुठो आहे ऐं उन लाइब्रेरी जा जेकॾहिं तव्हां फ़ोटो ॾिसंदव न त उन्हनि में थर जी ग़रीब ॿारड़ी बि मौजूदु हूंदी कंहिंजा फाटल कपिड़ा हूंदा उहा बि उते वेठी पढ़ंदी हूंदी त असांजो हिकिड़ो थीम आहे त तालीम ई उहो ज़रियो आहे जेके असांजे सोसाइटी में तबक़ाती निज़ाम आहे उनखे ख़तमु करण जो हिन खां बहितरीनु टूल को बि कोन्हे
जॾहिं माण्हू तालीम हासिलु कंदो, शऊर हासिलु कंदो, कंहिं मंज़िल ते पहुचंदो त जेको वेल ऑफ माण्हू हूंदो उहो बि मजबूर हूंदो हुनखे पाण सां गॾु विहण जे लाइ। बिल्कुलु साईं, इहे तमामु तव्हां हिकिड़ो माना ईअं सम्झो की मां सम्झां पियो की हज़ारे माण्हू जेको आहे सो कमु करे, पर जेको इल्मु खे जेको आहे सो इन किताबनि जी रीडिंग जेका आहे, मां सम्झां पियो शख़्सियतूं ई ठाहींदियूं आहिनि, किरदार ठाहींदा आहिनि किताब। सो जेकॾहिं इन ते तव्हां कमु पिया कयो त हिकिड़ो वॾो तव्हांखे इन जो रिज़ल्ट अचण त शुरू थी वेंदो, पर अञा इन जो रिज़ल्ट जॾहिं ईंदो त हिन में तव्हांजो नालो ज़रूरु हूंदो। सिंध रीड्स जे नाले सां साईं चवनि पिया, ऐं मां साईं खां जॾहिं इहो आया त मां जब साईं तव्हांखे यादि हूंदो की असां बि हिन थोरो एक्टिविटी में शामिलु हुआसीं जॾहिं मोरो लाइब्रेरी जी कैंपेनिंग शुरू थी। छो जो मां पंहिंजे शहर जे हिसाब सां चवंदा आहिनि, पंहिंजे जेको प्योरिटी बिगिन्स फ्रॉम योर होम, ठीकु आहे, त असां पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे घर खां शुरू कई, त असांजे दोस्तनि स्टार्ट वरितो, इनिशिएट वरितो, पोइ उन्हनि सां असां गॾिजी वियासीं, त उन्हनि लाइब्रेरी जो हिकिड़ो वॾो हुते बोरानो माण्हू ॿियूं त फैसिलिटीज़ आहिनि, कर उन्हनि स्टूडेंट्स चयो त यार असांखे लाइब्रेरीज़ ॾियो। छो जो मोरो बि हिकिड़ा तमामु शऊर वारा हिकिड़ा वॾो माण्हू शख़्सियतूं पैदा कयूं मोरो थियूं आहिनि, त जेकॾहिं इहे माना किताबनि न हूंदे थियूं, जेकॾहिं किताब हुजनि त केतिरा असां वटि हीरा पैदा थी सघनि था। सो उते लाइब्रेरी जो उहो माना तव्हांखे अज़रा मां ॿुधायां की उहो टॉप ट्रेंड माना ट्विटर ते रहियो आहे उहो मोरो नीड्स लाइब्रेरी। त पोइ उतां जेके सियासी जेके असांजा नुमाइंदा हुआ, तमामु पॉलिटिशियन्स हुआ, उन्हनि ॾिठो त बाबा हूं त माना हिननि जेको आहे सो असांखे अप्रोच कई, हिननि खे असां चयोसीं हा कयूं था, पर हाणे टॉप ट्रेंड वियो आहे त हाणे असांजी बदनामी थिए पई। पोइ उन्हनि जेको आहे सो थोरी घणी हणी छॾी हवा में ड्राड़ के हाणे जेको आहे सो तव्हांखे लाइब्रेरी ॾियूं था। थोरो घणो कमु शुरू थी वियो, पोइ वरी साॻियो हाल, माना एतिरो हद ताईं। सो असांजा जेके दोस्त साईं लाइब्रेरी उन्हनि जेको आहे सो कोशिशि पंहिंजे में लॻा पिया आहिनि, त उन्हनि जे लाइ तव्हां छा करणु चाहींदो? साईं असां ओपन ऑफर ॾींदा आहियूं, जिते बि असां वेंदा आहियूं कार्ड ठहियल आहिनि, ऐं सिम्बोलिक असां प्रोटेस्ट में बि हिसो वठंदा आहियूं। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियां, अजमल सावंत साहिब जो क़तलु थियो, त असां माण्हुनि हर क़िस्म हर तरीक़े सां माण्हुनि एहतजाज कयो, जंहिंजी जहिड़ी कैपेसिटी हुई। असांजे एहतजाज जो तरीक़ो थोरो अलॻि आहे। असां अजमल सावंत साहिब जो जॾहिं कराची प्रेस क्लब ते प्रोटेस्ट थियो त असां उते बुक स्टॉल लॻायो आहे। असां उन बुक स्टॉल जे ज़रिए पैगाम ॾिनो आहे सरदारनि खे, वॾेरनि खे, जागीरदारनि खे, त तव्हां को माण्हू त मारे सघो था, पर उनजे इल्म खे नथा मारे सघो। असां फ्री बुक्स ॾिना आहिनि उते प्रोटेस्टर्स खे, त तव्हां पढ़ो ऐं हिन निज़ाम खे शिकस्त ॾियो। हाणे अचूं था मोरे वारी ॻाल्हि ते। असां इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। मोरे वारी ॻाल्हि आहे, मुंहिंजे दर जी ॻाल्हि आहे, त उनखे बाक़ाइदा सीधा असां सां जेको आहे सो तलहा साबरी साहब वेठा आहिनि। तलहा साबरी साहब, मैं आपसे तो गपशप तो हम स्टार्ट करेंगे ही, लेकिन मैं चाहता हूँ कि हमारी गपशप कचहरी से पहले आप स्टार्ट जो है, क्योंकि आप उस घराने से ताल्लुक़ रखते हो जिन्होंने कव्वाली के हिसाब से तो पूरी दुनिया में बादशाह हैं आप, तो हमें आपके वालिद साहब, आपके भाई, तो हम चाहते हैं कि स्टार्ट ही हमें कव्वाली से कुछ सुनाए हमें। अल्लाह भी रसूल का, जन्नत रसूल की, अल्लाह 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 भी रसूल का, जन्नत रसूल की, दोज़ख में कैसे जाएगी ये उम्मत रसूल की। तो भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली आका जी, भर दो झोली हम सब की, भर दो झोली आका जी, भर दो झोली हम सब की, भर दो झोली, भर दो झोली, भर दो झोली। तुम्हारे आसान से ज़माना क्या नहीं पाता, कोई भी दर्द गाली मांगने वाला नहीं जाता। भर
भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। भर दो झोली आप फौजी, भर दो झोली हम सब की, भर दो झोली, भर दो झोली, भर दो झोली। आपके दर से खाली अगर जाऊंगा, आपके दर से खाली अगर जाऊंगा, ये तान देगा ज़माना जिधर जाऊंगा। भर दो झोली मेरी सरकारे मदीना, भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, भर दो झोली। हज़रत बिलाल की अज़ान का वाक़या समाप्त करवाइएगा आप तमाम ही लोग और सुनने वाले। सच्चा ये वाक़या है अज़ाने बिलाल का, एक दिन रसूल पाक से लोगों ने यूँ कहा, या मुस्तफ़ा अज़ान गलत देते हैं बिलाल, कहिए हुजूर आपका इसमें है क्या ख्याल। फरमाया मुस्तफ़ा ने ये सच है तो देखिए, वक्त सहर की आज अदा और कोई दे, वक्त सहर की आज अदा और कोई दे। हज़रत बिलाल ने जो अज़ान सहर न दी, हज़रत बिलाल ने जो अज़ान सहर न दी, कुदरत खुदा की देखो न मुतलक तैर हुई, कुदरत खुदा की देखो न मुतलक तैर हुई। आए नबी के पास कुछ असहाबे बासफा की अर्ज़ मुस्तफ़ा से कि या शाहे अंबिया, है क्या सबब सहर न हुई आज मुस्तफ़ा, जिब्रील लाए हैं तुम्हें पैगाम किबरिया। पहले तो मुस्तफ़ा को अदब से किया सलाम, बाद सलाम उनको खुदा का दिया पयाम, बाद सलाम उनको खुदा का दिया पयाम। यूं जिब्राइल ने कहा गैरुल नाम से, यूं जिब्राइल ने कहा गैरुल नाम से, अल्लाह को है प्यार तुम्हारे गुलाम से, अल्लाह को है प्यार तुम्हारे गुलाम से। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, मैं ना जाऊंगा खाली, मैं ना जाऊंगा खाली, मैं ना जाऊंगा खाली, खाली खाली। अल्लाह कवाली जबरदस्त अपनी कैफियत है, अपना मतलब वो रम्ज जो हो जाती है इंसान में तारी ना, उसका मज़ा अलग है। अमजद साहब की याद दिला दी आपने। और दूसरी बात, जब कवाली का मज़ा तब आता है जब वो साथ पे जब वो क्लैपिंग चलती है, जबरदस्त। तो मैंने कोशिश तो अपने पूरा बैंड हो हमारा तो फिर मज़ा ही अलग होता है ना। मैंने वो कोशिश की कि आपको कंट्रीब्यूट करूँ मैं, और ये म्यूज़िक बड़ा हमें ये मजा देता है भाई, ये देना भी इतना आसान नहीं होता ना। बड़ा ये भी टेम्पो के साथ और उसकी फ्रीक्वेंसी भी वही, ये भी तो सीखना पड़ता होगा ना। बिल्कुल बाकायदा तौर पे भाई ट्रेनिंग होती, जिस तरह हर चीज़ की ट्रेनिंग होती है उसी तरीके से म्यूज़िक की भी ट्रेनिंग होती है, कव्वाली की भी ट्रेनिंग होती है। कव्वाली के बारे में मैं आपको बताता चलूँ, कव्वाली बेसिकली एक गुलदस्ता है। ब्रेक का टाइम हो गया, हमारी बहुत तवील गुफ्तगू होगी इंशाल्लाह। सो ब्रेक वठूं था, ऐं ब्रेक खां पहिरियां जेको आहे पोलियो जी वरी ॻाल्हि कंदासीं। त अॼु 2 अक्टूबर खां जेको आहे 8 ॾींहंनि ताईं पोलियो मुहिम हलाई वई आहे, ऐं पूरे पाकिस्तान में, न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान में। त तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा प्यारे ऐं पंहिंजे मुज़ी मर्ज़ खां बचाए सघो था। वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। एक दफ़ो ॿीहर अवी खे भली कार कयूं पिया। सलाम सिंध जी हिन सुहिणी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत महिमाननि सां गॾु असां सां गॾु आहिनि तला साबरी, हाजी गुलाम फरीद साबरी मरहूम जा जेके आहिनि फर्ज़ंद आहिनि, ऐं अमजद साबरी साहब शहीद जा भाइर आहिनि। त असां तला साबरी खां इहो पुछंदासीं, तला साबरी साहब आप मुझे ये बताएं कि ये जो है ख़ानदानी आपको मिरास में
कव्वाली का जो है आपको रुतबा हासिल है, तो मतलब आपके बाबा, आपके शहीद भाई, और उसके बाद कौन कौन जो है इसमें जो है कव्वाली को इसको प्रमोट कर रहा है? भाई देखिए, माशाल्लाह से इस वक्त हमारी तीसरी जनरेशन माशाल्लाह से परफॉर्म कर रही है। सबसे पहले मेरे वालिद साहब, बल्कि सबसे पहले मेरे दादा, उसके बाद मेरे वालिद साहब, और उसके बाद भाई साहब। अब भाई साहब के बाद मैं इस सेक्रेटरी को आगे लेके चल रहा हूँ, और बस, और माशाल्लाह से मेरे भतीजे भी कर रहे हैं और मेरे भांजे भी कर रहे हैं, और बहुत सारे हमारे पूरी दुनिया में बहुत सारे शागिर्द भी हैं मेरे वालिद साहब के, भाई साहब के, तो सब लोग लगे हुए हैं। लेकिन हमारे ख़ानदान से इस वक्त मैं कर रहा हूँ, मेरे भतीजे कर रहे हैं और हम लोग कर रहे हैं। अच्छा, ये जो कवाली है ताजदार हरम, जैसे कवाली है, लेकिन आपने जैसे कहा कि असल में वो नात है और कवाली के स्टाइल में परफॉर्म किया गया, तो सबसे पहले आपके ख़ानदान में से किसने ये परफॉर्म की थी कवाली? सबसे पहले मेरे वालिद साहब ने इस कवाली को परफॉर्म किया, और उसके बाद मेरे चाचा ने और वालिद साहब ने, और फिर भाई साहब ने, और अब हम लोग करते हैं। भर दे झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली, भर दे झोली मेरी या मोहम्मद, या मोहम्मद। बिल्कुल। तो ये तो आप इंडिया में भी का एक फिल्म आई गई, और बजरंगी भाईजान सलमान खान की मूवी में किसने गाई थी? अदनान समी। जी, अदनान समी साहब ने गाई थी। तो मतलब ये कुछ पायरेसी या कॉपीराइट्स का कोई इशू मतलब हुआ, या आपसे परमिशन वगैरह ली प्रॉपर उन्होंने? भाई देखें, इसका बेसिकली एक तरीक़ेकार होता है, जिस तरह हर चीज़ का एक तरीक़ेकार होता है। अब ये माशाल्लाह से सारी दुनिया को पता है कि भरदे जेली मेरी या मोहम्मद किसकी कवाली है, तो इसके कुछ तरीक़ेकार होते हैं, जैसे कि आपने बताया कॉपीराइट्स वगैरह में एक बाकायदा परमिशन ली जाती है। अदनान समी साहब ने परमिशन ली या वहाँ के प्रोडक्शन हाउस ने आप लोगों से परमिशन ली? नहीं, उन लोगों ने परमिशन नहीं ली, जिस पे मेरे शहीद भाई साहब बहुत नाराज़ भी हुए, और उन्होंने बहुत प्रोटेस्ट भी किया था और बहुत सारी चीज़ें की थी। अच्छा, तो फिर कहीं अदनान समी ने मतलब ये चीज़ पिक की, वो भी बड़ा नाम है, लेकिन उन्होंने क्या क्रेडिट दिया आपको? कहीं ना उन्होंने क्रेडिट नहीं दिया ना, नहीं दिया, तभी वो बोल रहे नाराज हुए शायद। जी बिल्कुल। अच्छा, तो ये आतिफ असलम ने भी गाई है ताजदार हरम। हाँ। यही जी, ताजदार हरम आतिफ असलम ने गाई, लेकिन वो बाकायदा तौर पे आए थे। अच्छा। हमारी रिहाइशगाह पे तशरीफ़ लाए थे, और उन्होंने जो सही ज़माने में तरीक़ेकार है, उन्होंने परमिशन ली और सारी चीज़ें की, सब कुछ किया। तो भाई साहब ने उन्हें परमिशन दी, और माशाल्लाह से मतलब ये बहुत अच्छी ताजदार हरम निभाई, बहुत अच्छा उन्होंने निभाया उस गाने को, और ये इंटरनेशनल बिल्कुल वैसे भी था ये सॉन्ग कवाली जो थी। और जो है फिर आतिफ असलम ने जब गाया तो उसको अपने मॉडर्न उसमें रीमिक्स करके, और बहुत ही आला वो चीज़ थी। तो बहरहाल काफ़ी चीज़ें हम आपसे सुनी। आपने मॉडर्न म्यूज़िक की बात की जी, मैं आपको बताता चलूँ, मेरे वालिद साहब और मेरे चाचा ने जो आजकल का वेस्टर्न म्यूज़िक है जी, ये जो मैंने सुना है अपने बुजुर्गों से, कि मेरी पैदाइश तो 1981 की है, तो मेरे वालिद साहब ने 70s में ये चीज़ें यूज़ कर रही थी। अच्छा, मतलब ये म्यूज़िक तो मॉडर्न तो होता ही जाता है वक्त के साथ। 70 में भी मॉडर्न था, तो उसके बाद हम चलते जाएं तो इनोवेशन तो आती गई है। कीबोर्ड, वायलिन का इस्तेमाल किया उन्होंने कव्वाली में, जो बहुत कम होता है। बिल्कुल। और बहुत सारे ऐसे म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स हैं। वायलिन मैंने आपको बताया, चिड़िया तरंग एक ऐसा साज है जो मेरे चाचा परफॉर्म करते थे बड़े, मेरा ख्याल है आपको पता भी नहीं होगा उसके बारे में। मुझे वो एक सुरमंडल के बारे में शायद आपको पता हो। सुरमंडल एक म्यूजिकल इंस्ट्रूमेंट है, उसमें से चिड़िया तरंग बजाई जाती है। तो अभी तक वो इंस्ट्रूमेंट वगैरह कहीं वो है काम में आते हैं? जी अल्हम्दुलिल्लाह अभी हम लोग यूज़ कर रहे हैं। अच्छा, जैसे आपने कहा था कि कुछ भी वो जो कवाली जब गाता है कोई भी कवाल निगार, तो पीछे बहुत सारे लोग होते हैं जो उनका साथ दे रहे होते हैं। जैसे आपने कहा कि सीखना पड़ता है ना, एक म्यूजिशियन जो होते हैं, जैसे ये बाजा बजा रहे, वो तबला बजा रहे, हर चीज़ सीखनी पड़ती है। आपने जब स्टार्ट किया कवाली गाना तो आपकी उम्र क्या थी, और आपको बेसिकली किसने सिखाया अपने घर से? बेसिकली जो मैं और अमजद भाई वालिद साहब के साथ, मैं उस वक्त बहुत छोटा हुआ करता था, और अमजद भाई की वो इतनी उम्र नहीं थी, तो मैं और अमजद भाई साथ में बैठ के, हमारे वालिद साहब सुबह ही हमें उठा देते थे फजर के टाइम पे। अच्छा। सबसे पहले कहते थे कि भाई नमाज अदा करें, तो हम लोग फजर की नमाज अदा करते थे।
नमाज अदा करने के बाद वालिद साहब कहते हैं कि जाओ भाई आप ज़रा हारमोनियम निकाल के ले आओ, और उसके बाद वो बैठ के हमें रियाज़ कराते थे। तो मैं आपको थोड़ा सा बता देता हूँ जो वो हमें रियाज़ कराते थे। जी जी। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह, सुबह शाम अल्लाह, तेरे नाम लेने से होवे तसल्ला, अल्लाह ही अल्लाह, सुबह शाम अल्लाह। ये कौन सा राग है? ये भैरवी है। भैरवी में राग का मैं जो रियाज, वाह क्या ही फीलिंग्स है। और जो है आप रियाजत करो और राग छेड़ो, और राग में जब न हू का जिक्र हो तो वाकई वो राग की बात ही अलग हो जाती है ना फिर तो। जी जी कमाल कमाल, बहुत आला। आपसे डिस्कस करेंगे साईं, तव्हां वटि अचूं पिया, वरी असां हलूं पिया किताबनि जी तरफ़। ऐं किताबनि जे बारे में असां ॿुधोसीं त माना इंसान खे किताब पढ़णु खपनि, छो जो किताब न सिर्फ़ु पढ़णु खपनि, जॾहिं हिकिड़ा माण्हू पढ़ंदा आहिनि हिकिड़ो इल्मु ॿुधी करे इल्मु ॼाण जे करे पढ़ंदा आहिनि, पर मां सम्झंदो आहियां त असुलु किताब उहो पढ़ी करे ऐं इल्म खे पढ़ी करे उन ते अमल करणु ऐं उन पंहिंजी शख़्सियत खे मतिलबु जीअं बाक़ाइदा निखारण जे करे जेकॾहिं यूज़ थिए त उहो वधीक भलो आहे। सिंध रीड्स त हिकिड़ो तमामु सुठो जेको आहे सो टाइटल आहे, स्लोगन चऊं या छा बि, ऐं मूंखे उन में हिकिड़ो गोल ई नज़र अचे पियो। पर तव्हां पंहिंजे हिसाब सां छा गोल सेट कयो आहे कि सिंध रीड्स खे किथे ॾिसो पिया ऐं तव्हांजा ऑब्जेक्टिव्स छा आहिनि? मां जेकॾहिं सिंध रीड्स खे जीअं चवंदा आहिनि त कंहिं शइ खे हिकिड़ी कूज़े में बंदि कजे, त मां हिन शइ खे पंहिंजे मक़सद खे ईअं आणींदुसि त सिंध जी हिकिड़ी ख़ूबसूरत रवायत आहे त असां काॾे बि कॿे ॾे वेंदा आहियूं अजरक जो तोहफ़ो खणी वेंदा आहियूं। केॾो न हिकिड़ो ज़बरदस्त इज़ाफ़ो थींदो जेकॾहिं अजरक सां गॾु असां हिकिड़ो किताब मिलियो ऐं सिंध जे रिवायत में, सिंध जे सकाफ़त में इहा शइ शामिलु हुजे त को बि माण्हू असां वटि अचे या कंहिं माण्हू ॾे कमाल जी ॻाल्हि, त किताब गॾु खयूं वञूं। ऐं अॼु जेकॾहिं हिन शइ खे असां एडॉप्ट कयूं ऐं 10 सालनि खां पोइ असांजो कल्चर थी वेंदो त पूरे दुनिया जीअं मिसाल ॾींदी आहे त अजरक सिंध जी सकाफ़त जो हिसो आहे, छो न किताब असांजे सकाफ़त जो तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। ईअं ई कल्चर्स माना जेको आहे सो ठहिया आहिनि, कल्चर्स हुया कोन, कल्चर्स ईअं जी इंसान। अच्छा तव्हां स्कूल्स जी बि ॻाल्हि कई त स्कूल में बि तव्हां किताब जेको आहे ॾींदा आहियो त सिलेबस मां ॾींदा आहियो या इन खां अलावा जीअं तव्हां जा किताब आहिनि उन्हनि मां ॾींदा आहियो? ॿुधायां त सिलेबस जा किताब त स्कूल में वैसे ई मौजूदु आहिनि। सिंध सरकार फ्री में बुक्स ॾिए थी। कंहिं ज़माने में तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे त स्कूलनि मंझि लाइब्रेरीज़ हूंदियूं हुयूं, लाइब्रेरीज़ जो पीरियड थींदो हुयो, हाणे उहो ख़तमु थी वियूं आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर न रहियो आहे। असां हिकिड़े इदारे सां गॾोगॾु पंहिंजी महिनत सां उन्हनि स्कूलनि में वञूं था, उन कल्चर खे रिवाइव था कयूं। उन्हनि वटि कमिरो त मौजूदु आहे, शेल्फ कोन्हे, टेबल मौजूदु आहे त कुर्सी कोन्हे, शेल्फ मौजूदु आहे त किताब कोन्हे। पोइ उन्हनि सां असां राब्तो कयूं था, उन्हनि खे असां रिनोवेशन बि कराए था ॾियूं, रिपेयर बि कराए था ॾियूं ऐं सवनि जी तइदाद में किताब बि पहुचाए था ॾियूं। सही। ऐं उन्हनि ते इहो बाउंड कयूं था त तव्हां रोज़ु कलाक हिकिड़ो लाइब्रेरी जो पीरियड रखो त जीअं ॿारनि में नॉन एकेडमिक बुक पढ़ण जो चाह वधे। सिलेबस त असांजी मजबूरी आहे, असांखे पास करिणो आहे। शऊर घर वेठे जेकॾहिं दुनिया घुमणी आहे किताब ऐं त उन खां किताब खां वधीक सस्ती का बि शइ कोन्हे। अच्छा ईअं काफ़ी माण्हू हिन वक़्तु तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसंदा हूंदा, असांजी चैनल पाकिस्तान न पर पूरी दुनिया में ॾिठो वेंदो आहे। पाकिस्तान जी सिंध जी ॻाल्हि कंदसि, जेके माण्हू तव्हांजे हिन कैंपेन में शामिलु थियणु चाहिनि, जीअं जेको तव्हां भलाई वारो कमु कयो पिया, अहिड़ो खोड़ सारो माण्हू हूंदा जेके ख़्वाहिश रखंदा हूंदा पर हिकिड़ो चवंदा आहिनि त दरवाज़ो जेको आहे नज़र न आहे ईंदो, वरी कॾहिं अची वेंदो आहे, त उन ताईं पहुचनि कीअं, तव्हां सां कीअं राब्तो कनि, हिन में थोरो डिस्ट्रीब्यूट करण जे लाइ? जी सिंध रीड्स जेकॾहिं ट्विटर ते हैशटैग लॻाईंदा त हुनजा सॼा असांजा डिटेल्स उते मौजूदु आहिनि। मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर जेकॾहिं चओ त मां हुन स्क्रीन ॿुधाइण जे लाइ तयारु आहियां। एवरीथिंग अवेलेबल आहे, असांजो पेज बि आहे। त सिंध रीड्स खे हाणे सभु सुञाणनि था, उहो माण्हू असां सां राब्ता करण जे लाइ फ़ोन कंदा आहिनि, पोइ असां उन्हनि खे उहा शइ मुहैया कंदा आहियूं। जीअं मां तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियां
असां सां लास्ट ईयर राब्तो कयो हो सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठटा वारनि। अच्छा हुननि चयो अचो असांजी लाइब्रेरी ॾिसो। मां ॾाढो ख़ुशि थियो, हिननि इनवाइट कयो आहे, लाइब्रेरी ॾेखारण था चाहिनि, ज़रूरु का सुठी शइ हूंदी। तव्हां बिलीव कयो उन ॾींहुं माना मुंहिंजी हालति ॾाढी बुरी थी वई जॾहिं मां उहा शइ ॾिठी। माना हिकिड़ो मां बदकिस्मत बि फील कयो सिंध खे, ऐं हिकिड़ी ॾाढी मायूसी बि थी त सिंध यूनिवर्सिटी एॾो सारो नालो ऐं ठटे जहिड़ो पुठिते पयल इलाइक़ो आहे ॼणो अॼु कंहिं वक़्तु त हुकुमरान तबिके जो गढ़ रहियो, उन खां पोइ अॼुकल्ह ठटे जी तालीम तमामु जेको आहे सो पोइते पुठिते पियल आहे। उन वक़्तु शहर खे जेकॾहिं सिंध सरकार को इदारो ॾिए थी, यूनिवर्सिटी जो कैंपस ॾिए थी, त हुनखे बुनियादी सहूलियतूं बि ॾियणु। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा कॉल आहे, इनखे कंटिन्यू कंदासीं, ॾिसंदासीं केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यार मदद मौला अली मदद। वाह कहिड़ा हाल वालनि, केरु पिया ॻाल्हायो, किथां खां पिया ॻाल्हायो? सर अंसार को पे ॻाल्हायां, गुलशन जी कराची खां मिठाल मिठाल सिंधी जी मूंखां पुछे तव्हांखे बि अदा सिंध टीवी जूं 19 सालगिरह मुबारक हुजे, वॾी महिरबानी अवां जी। अदा हलो आसिफ भाउ। जी जी हाँ दोस्त आहे असांजो हिकिड़ो कहाणियूं ॿुधाए पापा जो लिखियल अथसि, पोइ चए थो सिंध टीवी ते वठी हलो, पोइ वठी अचां त साईं सिंध टीवी ते बाक़ाइदा वठी अचोसि। कंदो छा आहे, छा कंदो आहे? शाइरी कंदो आहे साईं, कहाणियूं लिखंदो आहे, कहाणियूं ॿुधाईंदो आहे मिठा, कहाणियूं ॿुधाईंदो आहे। जी जी कहाणियूं असां वटि हिकु ते हिकु आहिनि, पोइ हाणे जेको मुक़ाबिलो थींदो पोइ जेका कहाणी खटे हिकु ते हिकु कहाणी आहे। जी जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। महिरबानी, यादि ई कोन था कयो भेण विसारे जॾहिं तव्हांखे यादि ई यादि आहे भाउ। इहा ग़लति ॻाल्हि आहे हज़रत, तमामु ग़लति पिया कयो तव्हां, विसारे छॾियो आहे इहो। न न यादि कॉलर्स त यादि ॿुधाए न असांखे। सो बहरहाल हाणे तला साबरी साहब सां वेठा आहिनि, त हाणे असां ख़ूबसूरत कवाली जेको आहे ॿुधंदासीं। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे, जन्नत भी गवारा है, जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए बे तकदीर मदीना लिख दे, ताजदार हरम हो निगाहे करम, ताजदार हरम हो निगाहे करम, हम गरीबों के दिल भी संवर जाएंगे, ताजदार हरम हो निगाहे करम, हम गरीबों के दिल भी संवर जाएंगे, हाशमियो मुत्तलबी, ताजदार हरम हो निगाहे करम, हो करम ताजदार हरम। क्या तो कहूँ अरब के कुंवर तुम जानत हो मन की बतियाँ, कई फुलकत तो है लकत काटे नकटक है अब रतियाँ, गुरप्रीत में दुध बुध सब मिश्री, गुरप्रीत में दुध बुध सब मिश्री, कब तक ये रहेगी बेखबरी, गुरप्रीत में दुध या मोहम्मद, गुरप्रीत में दुध या मोहम्मद, हाँ जो जाने वाले मदीने के सुने मजरा, चाहे मदीने से इतना जरूर कह देना, एक जख्मी असीर निगे नजर के पड़ा, तड़प तड़प
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ताजदार हरम है निगाह करम। तमाम बेहतरीन साईं। बिल्कुल असां ब्रेक खां अॻु वञण खां अॻु में असां इहो ई चवंदासीं कि पोलियो मुहिम 2 अक्टूबर खां 8 अक्टूबर ताईं जारी आहे। त महिरबानी करे जेके बि मासूम ॿार आहिनि 5 सालनि जा ऐं 5 सालनि खां जेके घटि जा ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा क़तरनि खां महरूम न रखिजो। ऐं जेके पोलियो वर्कर्स अचनि पिया तव्हांजे दरवाज़े ते या तव्हांजे ॻोठ में तव्हांजे पाड़े में, त महिरबानी करे उन्हनि खे फैसिलिटेट कयो। ऐं कोई बि ॿारु जेको आहे सो तव्हांजे पाड़े में तव्हांजे घर में पोलियो जे क़तरे पीअण खां बग़ैर न रहिजे, छो जो फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे हलणो आहे। सो मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। कार भली कार एक दफ़ो ॿीहर तव्हांखे ख़ुशि आमदीद इन सुबुह जी सुहिणी ख़ूबसूरत महकंदी ट्रांसमिशन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध TV ते। सो व्यूअर्स, तव्हां यकीनन असांजे प्रोग्राम खे इंजॉय करे रहिया हूंदो, जिते असां किताबनि जी ॻाल्हि पिया कयूं, असां जिते इल्म जी ॻाल्हि पिया कयूं, जिते मुहबत जी ॻाल्हि पिया कयूं, जिते शऊर जी ॻाल्हि पिया कयूं, उते असां म्यूज़िक जी बि ॻाल्हि पिया कयूं, म्यूज़िक खे ॻायूं बि पिया। त असां सां गॾु जेके आहिनि संजय राजा साहिबु यकीन कंदो जॾहिं ॾाढी ख़ुशी थींदी आहे असां समाज जी जेकॾहिं को नौजवान एक्टिविस्ट ॾिसूं पिया ऐं उहो कमु करे पियो, ख़ासि करे जंहिं काज़ ते तव्हां कमु पिया कयो उहो तमामु हिकिड़ो अहमियत वारो आहे। ऐं हिन दौर जी तमामु घणी असांजी ख़ासि करे सिंध खे ज़रूरत आहे। जॾहिं असां अवेयरनेस जी ॻाल्हि पिया कयूं त असांखे यकीनन हिकिड़ा किताब ऐं असांखे इल्मु ई असांखे इन शऊर ॾिए थो। त जीअं मां तव्हांखे ॿुधायो, मोरो जी मिसाल ॾिनी त उते लाइब्रेरी जी कैंपेन शुरू थी वई, त असांखे लाइब्रेरी जी ज़रूरत आहे। त हिकिड़ी मां क्लिप जेका तमामु घणी वायरल ॾिठी ऐं असांजे लाइ हिकिड़ी तमामु, मूंखे त एॾी त ख़ुशी थी उन क्लिप खे ॾिसंदे, तव्हां बि जी नज़र में बि शायदि गुज़री हुजे। ख़ैरपुर नाथन शाह में जो हज़ारनि में छोकिरा लाइन ते बीठा आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाइब्रेरी में एंटर थियण जे लाइ। छा त उहा क्लिप हुई, उहा मां सम्झां पियो कि उहो उनखे ॾिसी करे मूंखे महसूसु थियो त हितां छा केतिरा ई साइंसदान निकिरंदा, केतिरा ई CSS ऑफिसर्स निकिरंदा, केतिरो शऊर जागे पियो उहे एरियाज़ जिथे बिल्कुलु तालीम जी जो फुक़दान हुयो। अच्छा, जीअं हिनने ठटे वारी ॻाल्हि कई त तव्हां उहा मुंहिंजे ख़्याल में अध में मां ठटे वारी ॻाल्हि ॿुधायां थो त इलाही ही ॿुधायां थो जेका तव्हां केन छा चओ था। बेसिकली इहो इमेज हुयो त वायरल वीडियो आहे लाड़काना जी, शहीद मुंहिंजो शहीद शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी लाड़काना। अच्छा, शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी। जी हा, मां बि पाण उतां पढ़ियो आहियां। ज़बरदस्त। उते 2006 ऐं 5 में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं उन वक़्तु बि ईअं ई लाइन लॻंदी हुई। उन खां पोइ खोड़ सारो इंफ्रास्ट्रक्चर वधियो आहे, 3-4 नयूं बिल्डिंग्स उन्हनि ऐड कयूं आहिनि माण्हुनि जी रश ॾिसी, पर पोइ बि ॾींहों ॾींहुं स्टूडेंट्स जो ॾाढो वधंदो पियो वञे। ऐं तव्हां जेकॾहिं स्टेटिक्स कढंदव त लाड़काने जो माण्हू तव्हांखे हर सुठी नौकिरी ते, हर सुठे हंधि ॿाहिरि मुल्क तव्हांखे लाड़काने जो माण्हू ज़रूरु मिलंदो। उन में वॾे में वॾो कंट्रीब्यूशन लाड़काने जी हिन लाइब्रेरी जो आहे। हिकिड़ी ॻाल्हि हाणे ठटा वारी ॻाल्हि ते पिया अचूं, बदकिस्मती सां जॾहिं मां खे उन्हनि इनवाइट त कयो, पर मां जॾहिं वियुसि ऐं मां लाइब्रेरी में दाख़िलु थियुसि त मुंहिंजी दिलि रोए पई। मां चौधारी नज़र फेराई, ॾाढा ख़ूबसूरत कैबिनेट्स ठहियल हुया, ॾाढो ख़ूबसूरत कमिरो ठहियल हो हिन जे अध ते, ऐं कुर्सियूं टेबलूं एवरीथिंग वाज़ देयर एक्सेप्ट बुक्स। हिकिड़े बि कैबिनेट में हिकिड़ो बि किताब, नालो लाइब्रेरी हो, नालो लाइब्रेरी हो, पर हुई का बि शइ कोन, किताब न हुयो, बाक़ी सभु कुझु हुयो। तव्हां बिलीव कयो उन लाइब्रेरी खे सिंध रीड्स जे तरफ़ां 400 किताब असां मोकिलियासीं उहो कैबिनेट सां भरे। उन लाइब्रेरी जो असां इफ़्तिताह करायोसीं ऐं मैडम इरफाना उन्हनि जो 2nd लिटरेचर फेस्टिवल हो ठटा, सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठटा जो, उहो बि सॼो असां सिंध रीड्स वारनि मैनेज कयो ऐं लाइब्रेरी जो इफ़्तिताह बि उन ॾींहुं थियो। कैंपस खे क़ाइमु थींदे त वॾो वक़्तु थियो। जी जी। ऐं उहो मैडम इरफाना मला ऐं साद मेमण असांजो दोस्त आहे, उन्हनि इफ़्तिताह गॾिजी कयो। साद मेमण बिल्कुलु, साद असांजो दोस्त आहे ऐं तमामु उनखे मां एप्रिशिएट बि कंदो आहियां। ऐं तव्हां उन सां जेकॾहिं बिल्कुलु कनेक्टेड आहियो, चेन आहे बिल्कुलु, उहो सिंध रीड्स जो हिसो आहे, एक्टिव मेंबर आहे सिंध रीड्स जो, ऐं कैंपेनिंग असां सॼी गॾु कंदा आहियूं। अच्छा, सिंध रीड कीअं फंक्शन पई करे, किथां बुक्स तव्हां कलेक्ट कयो पिया, फंडिंग आहे? हा, उहो सिंध तमामु अहम सुवालु आहे।
सिंध रीड्स नेवर आस्क फॉर डोनेशन। ऐं असां पाण पंहिंजो पाण कंहिंखे बि रिक्वेस्ट न कंदा आहियूं त असांखे डोनेशन ॾियो। असांजो कम खे ॾिसी खोड़ सारा माण्हू वॾा वॾा नाले वारा माण्हू तव्हांखे वञी मिसाल ॾियां, बीना सरवर साहिबु आहे, फिल्म मेकिंग जो हिकिड़ो वॾो नालो आहे, सोशल एक्टिविस्ट बि आहे, उन पंहिंजा हज़ारे किताब असांखे डोनेट कया। ईअं ई मैडम नाज़िश ब्रोही आहे, तव्हां सुञाणींदा हूंदा, उन पंहिंजा किताब असांखे डोनेट कया। त जेके बि माण्हू असां माना इन जी एडवोकेसी कई आहे त जेके तव्हां किताब पढ़ी छॾिया आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे हाणे पंहिंजे घर में शोकेस जी ज़ीनत बणाए रखियो आहे ऐं सालनि जा साल उन्हनि जे मिटी जा तह था चढ़ी वञनि, बजाए जो असां उन तव्हां पंहिंजे घर में रखो, असांखे ॿुधायो, असां तव्हांजे घरां खणी वेंदासीं ऐं जिते पढ़ण वारा माण्हू मौजूदु आहिनि उते असां पहुचायूं। बिल्कुलु इहो असरा असां ॾिठो आहे। मां पंहिंजे घर जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त मुंहिंजा ॾाॾा साईं माशाल्लाह उहे उन्हनि जी उन टाइम जी ॻाल्हि थो कयां 1960 खां वठी करे असां वटि मूंखे यादि आहे की मथे ॻोठ में हिकिड़ो 2 रूम्स बल्कि हूंदा हुआ, जेके हिकिड़ो हूंदो त तव्हां स्टडी जिते कंदा हिकिड़ी माना बाक़ाइदा हिकिड़ी लाइब्रेरी ठहियल हुई। तक़रीबन उन टाइम मूंखे यादि आहे की सारा 3-4 हज़ार किताबूं ॾाढा जूं पयल हूंदियूं, त उहे तमामु सुठे तरीक़े सां संभाल में हूंदियूं। हर क़िस्म जी तव्हांखे जेको आहे सो साइंस जे हवाले सां हुजनि, तसवुफ़ जे हवाले सां हुजनि, किताबूं असां हूंदा त नंढड़ा हुआसीं पर उहे वेंदा हुआसीं रूम में त उनजी रौनक ई अलॻि हूंदी। पर कुझु टाइम अहिड़ो थियो जॾहिं उन्हनि जी वारिसी उन्हनि जी केयर ख़तमु थी वई। वालिद साहब जेके उहो केयर कंदा पर कॾहिं जॉब जे करे कॾहिं किथे हूंदा कॾहिं किथे हूंदा, पर असांजी का जनरेशन जेका उहा नई स्टार्ट थी उन्हनि थोरो ध्यानु न ॾिनो त वाक़ई पोइ उते उॾ ई लॻी वई किताबनि खे। त पोइ हिकिड़ो बाबा जो दोस्त हिकिड़ो विज़िट करणु आयो, इम्तियाज़ बारिकज़ई साहब, मूंखे यादि थो अचे, त उन बाबा खे उहा ऑफर ॾिनी त यार हाणे इहे किताब जेके आहिनि डैमेज थियनि पिया त मां के पंहिंजी हिन लाइब्रेरी की सेट कयां पियो, उन में तव्हां मूंखे जेको डोनेट कयो। त पोइ बाबा चयो त हाणे बजाए न जेके ज़ाया थिए, ऐं असां नंढा हूंदा हुआसीं असां में बि ओतिरो न हूंदो त उहो उन्हनि खे 3000 तक़रीबन उहे बुक्स हुआ उन्हनि खे ॾेई छॾियो। अञा ताईं उहे बाहिफ़ाज़त पिया आहिनि उन वटि बुक्स। सो इहो आहे की किताब जेकॾहिं तव्हां वाक़ई जेका ॻाल्हि कई त पढ़ी छॾियो आहे त सिंध रीड्स थी वई या अहिड़ियूं लाइब्रेरीज़ जेके पियूं हुजनि तव्हां उते डोनेट करे छॾियो, ॾेई छॾियो त कोई पढ़े त उनजो को फ़ाइदो त खणे। पढ़ण वारा माण्हू खोड़, बिल्कुलु पढ़ण वारा माण्हू जिते किथे। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त बुक्स उन्हनि तव्हांखे न ॾिना आहिनि, पर बुक्स खां अलावा जीअं माण्हू खोड़ सारी शयूं इन डोनेशन जी सूरत में ॾियणु चाहींदा आहिनि ऐं जेके अहिड़ियूं कैंपियन आहिनि या अहिड़ा इदारा आहिनि उन्हनि जी माण्हू हेल्प करणु चाहींदा आहिनि, जीअं तव्हां सुठो कमु कयो था, त पोइ उन हिसाब सां माण्हू तव्हां सां राब्तो कंदा आहिनि या करणु चाहिनि? बिल्कुलु कनि था, पंहिंजे सिंध मां बि कनि था, असांजा सिंधी ॿाहिरि जेके ॿाहिरि मुल्क रहनि था उहे बि कनि था, इंटरनेशनल फंडिंग बि अचे थी थोरी तइदाद में। केतिरी दिलचस्पी था ॾिसो माण्हुनि में? ॾिसो, मां इहो चवंदो आहियां त जीअं असांखे चवंदा आहिनि त सिंध में किताब पढ़ण जो रुझान घटियो आहे, त मां हिन ॻाल्हि जी नफ़ी कंदो आहियां। मां चवंदो आहियां त इहो शुरू खां हुयो ई कोन, इन खे क़ाइमु करण जी ज़रूरत आहे। तव्हां जिते बि लाइब्रेरी ॾियो, हिकिड़े ॾींहुं लाइब्रेरी ठाहियो, ॿिए ॾींहुं तव्हांखे लाइब्रेरी फुल मिलंदी। त मक़सदु आहे त असांखे इन्वायरमेंट ॾियण जी नीड आहे, किताब प्रोवाइड करण जी नीड आहे। तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हाजी गुलाम जूणे जो बदीन जी हिकिड़ी यूसी आहे, ॻोठ आहे, बदीन खां 35 किलोमीटर परते हिकिड़ो स्कूल आहे जेको हिकिड़ी झूपड़ी खां स्टार्ट थियो 2002 में, अॼु 2023 में उहो कॉलेज लेवल ते पहुतो आहे। तव्हां बिलीव कयो, जॾहिं मुंहिंजी नंढड़ी जी बर्थडे हुई 9 अगस्त ते, सेकेंड बर्थडे हुई, माना 730 ॾींहंनि जो कॉन्टेक्स्ट मां ठाहियो, 730 स्कूली बैग्स मूं ठाराए उन्हनि ॿारनि में गिफ्ट कया। उहे जेके बि ॿार आहिनि उते, माना 95% ॿार गुरबत जी लकीर खां हेठि आहिनि, कंहिंजा कपिड़ा फाटल आहिनि, कंहिंजी जुती फाटल आहे, उहे उते पढ़नि था उन स्कूल में। उन स्कूल जे टीचर्स एॾी महिनत कनि था उन ॿारनि ते जो 8 किलोमीटर वन साइड ॿार उते पंधु उन स्कूल में अची पहुचनि था, पढ़नि था। ऐं असां जॾहिं उते वियासीं त उते डिजिटल LCDs बि लॻल हुयूं स्कूल में। कमाल। सिंध गवर्नमेंट जो स्कूल आहे ऐं सिंध गवर्नमेंट उनखे मॉडल करे पेश कंदी आहे त ॿारहाड़ी में अहिड़ो स्कूल हलायूं पिया, पर उतां जे टीचर्स जी पंहिंजी महिनत आहे उन में शामिल आहे। सही। उहे पंहिंजनि दोस्तनि यारनि खां मिटनि माइटनि खां पिनी करे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर करे ॿारनि खे पढ़ाइनि था। सही।
तमामु बहितरीनु हिकिड़ी इंफॉर्मेशन असांखे ॾिनी आहे। मज़ीद इन ते अचूं पिया असां। साबरी साहब, आपकी तरफ हम जो है आते हैं कि क्या आपने जो है ये जिस तरह से आपने कहा कि रियाज़त आपको वालिद साहब जो करवाते थे सुबह के टाइम, तो अभी तक वो क्या रियाज़त अभी चल रही है? जी बिल्कुल चल रही है, रियाज़त अभी तक चल रही है। अच्छा, कवाली हमने बचपन से हम पीटीवी जब ऑन करते थे तो कवाली का टाइम जब होता था तो कवाली हम सुनते आए हैं। अजीज़ मियाँ कवाल हो गए, नुसरत फ़तेह अली खान साहब हो गए, और ये सारी जो हैं बेसिकली बुनियादी तौर पे कवाल थे नुसरत फ़तेह अली खान साहब। बिल्कुल ठीक है, तो एक बड़ा ट्रेंड था, एक जनरा है हमारा कवाली ना। तो आप नहीं समझते कि इस दौर में जो है ये जो चीज़ है अभी इसका बड़ा फुकतान हो गया है? नए कवाल जिस तरह से आपको मीरास में दी गई है तो आप उस चीज़ को कंटिन्यू कर रहे हैं, तो कि एक आम आदमी कवाली की तरफ, इस ट्रेंड की तरफ इसको नहीं लेकर चल रहा। अच्छा, कॉलर हम हैं हमारे पास। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी। जी अदी केर किथां खां? अदी चक्कर खां थी ॻाल्हायां। जी जी, वेलकम कयूं था प्रोग्राम में। प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी। छा चवणु चाहींदव? अदी मां आसिफ साल सां ॻाल्हाईंदमि, उनजी फ्रेंड आहियां। जी अदी, कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक? जी अदा, तव्हां बि ख़ुशि लॻा पिया आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक। सुबुह कीअं पई गुज़रे? ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। तव्हांखे मां केटीएन खां ॾिसंदी आहियां, तव्हांजा गाना वणंदा आहिनि मूंखे। वॾी वॾी महिरबानी। मां पाण खे नंढे लाइ करे ॾिसंदी आहियां। अच्छा, तव्हांजो माना म्यूज़िक सां घणो इंट्रेस्ट आहे? हा जी, म्यूज़िक तव्हांखे वणंदो आहे? अदा हाणे हिकिड़ो गानो ॿुधाईंदव पंहिंजो? बिल्कुलु ॿुधाईंदमि, पर आख़िरि में ॿुधाईंदमि। बिल्कुलु, कहिड़ो गानो तव्हांखे ॿुधायूं? जेको वणेव सुठो, तव्हांजा मूंखे सभु गाना वणंदा आहिनि। बसि पोइ ठीकु आहे, बसि इंतज़ारु कयो तव्हांखे गानो ॿुधाइबो। हाणे ॿ टे लफ़्ज़नि में ॿुधायो, तव्हांजा ॾाढा वणंदा आहिनि गाना, तव्हांजी ट्रेन आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे तव्हां सां ॻाल्हाईंदे। आदी थैंक यू सो मच। बसि मुंहिंखे दुआ कंदा कयो, असां सभिनि खे दुआ कंदा कयो, ऐं इंशाल्लाह तव्हांखे गानो बि ॿुधायूं पिया। बिल्कुलु, लास्ट में तव्हांखे पूरो जेको आहे सॉन्ग ॿुधाईंदा। जी, तव्हां बि मूंखे दुआऊं कंदा कयो। हा, असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मूंखे बि दुआऊं कयो आहे बि। जी जी बिल्कुलु, अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे, हमेशा ख़ुशि रहो, आबाद रहो। आमीन आमीन आमीन। थैंक यू वॾी महिरबानी। ऐं हुन सां मुंहिंजी दुआऊं गॾु आहिनि, तव्हां सां मुंहिंजी दवाऊं गॾु आहिनि। दवाऊं मां कहिड़ियूं तव्हांखे दवाऊं ॾियां? इहो काफ़ी गॾिजी कोन्हे त दुआऊं आहे। अच्छा, साबरी साहब जे तरफ़ हलंदासीं ऐं पुछंदासीं त क्या सुना रहे हैं अभी आप हमें? मेरा कोई नहीं है तेरे सिवा, मेरा कोई नहीं है तेरे सिवा, मुझे नज़्र करम की भीख मिले, मुझे नज़्र करम की भीख मिले, आका भीख मिले, मुझे भीख मिले, आका भीख मिले, मुझे नज़्र करम की भीख मिले, मैं ये झोली खाली लाया हूँ, मेरा कोई नहीं है तेरे सिवा, तेरे सिवा, तेरे सिवा, बजा गुनाह में गुजरी है जिंदगी सारी, मैं तुझको भूल गया था रहमते बारी, गुनाहगार सही फिर भी खुश नसीब हूँ मैं, शरीक उम्मते आली में हबीब हूँ मैं खाक बन के फिजा में बिखर गया होता, वसीला मिलता ना तेरा तो मर गया होता, भीख मिले मुझे, भीख मिले मुझे, नज़्र करम की भीख मिले, मैं ये झोली खाली लाया हूँ, मैं लाया हूँ, मैं लाया हूँ, मेरा कोई नहीं है तेरे सिवा, तेरे सिवा, तेरे सिवा।
माशाल्लाह कुछ ही लाइंस आपने जो है वो गाई, बहुत अच्छा लगा, ज़बरदस्त। अच्छा, ब्रेक जो भी टाइम थियो आहे त सलाम सन वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु आहियूं। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक। हिकु दफ़ो मीर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था सलाम सिंध में, ऐं असांजी ख़ूबसूरत कचहरी भले पई, गॾो गॾु असां सां ख़ूबसूरत मेहमान भी बैठा आहिनि। तो जो है साबरी साहब का पूछना सी अच्छा, जैसे आपने विरासत की बात करें, आपके जैसे आप कवाल निगाह रहे हैं माशाल्लाह, आपका पूरा ख़ानदान से चला आ रहा है, तो अभी जो आपकी न्यू जनरेशन है उसमें कौन इस तरफ आ रहा है? आपका बेटा या आपके भाई का बेटा या कौन? जी माशाल्लाह से मेरे भाई साहब के बेटे भी हैं, मेरे अपने बेटे भी हैं, और अच्छा। मैं खुद भी कर रहा हूँ माशाल्लाह से, और हमारे सारी दुनिया में बहुत सारे शागिर्द हैं, वो सब लोग भी कर रहे हैं। और एक मेरा भतीजा होता है यूके में, वो माशाल्लाह से यूके से इस चीज़ को कंटिन्यू कर रहे हैं। ज़बरदस्त माशाल्लाह। वहाँ पे उन्होंने म्यूजिक पे कुछ काम किया है। बिल्कुल माशाल्लाह से, वो अपना बैंड है उनका, और वो म्यूज़िक को बेसिकली पढ़ रहे हैं। मैं यही चीज़ के लिए मैं अभी जो डिस्कस कर रहा था कि अभी जो मौजूदा दौर है, कि डिजिटल दौर है, उसमें जो है इस चीज़ को अगर हम जो है वैसे प्रोमोट, तो हमारा ये कवाली जो है इंटरनेशनल लेवल पर है ही ऑलरेडी, ठीक है। आप इंडिया में जाएँ, वहाँ पे भी जो है कवाली को पसंद किया जाता है, लेकिन अगर मॉडर्न वहाँ पे वो जो म्यूज़िक पे जो है आपके जो जिस तरह भतीजे की बात कर रहे हैं जी, वो काम कर रहे हैं, तो ये हमारे लिए यकीनन हमारे मुल्क के लिए एक एजाज़ की बात है, और हम यकीन करते हैं कि बहुत अच्छा आगे इसका फ्यूचर भी है इंशाल्लाह। तो आप क्या समझते हैं कि अभी जो जितने भी इवेंट्स होते हैं, कराची हो गया या इंटीरियर हो गया, तो कवाली के लिसनर्स जो हैं अभी भी आपको मिलते हैं? जी जी, देखें बेसिकली कवाली में एक बहुत बड़ा फुकदान आ गया था। वो किस तरह आया था? मेरे वालिद साहब अजीज़ मियाँ साहब और नुसरत फ़तेह अली ख़ान साहब के इंतकाल के बाद ये सब लोग एक ही साथ तकरीबन चले गए, थोड़े थोड़े वक्फे के साथ। तो कव्वाली में एक बहुत बड़ा खला पैदा हो गया था। इसकी वजह मतलब ये है कि जितना कव्वाली को पसंद किया जाता था, उतने जो है हमारे जो है टैलेंट उस तरह से नहीं निकला जितने हमारा जो कव्वाली कल्चर जो रिच है। तो क्या मतलब ये इल्म को ट्रांसफ़र नहीं किया गया उन तक सही मानों में, या लोग बच्चों का इंटरेस्ट नहीं था इस चीज़ की तरफ? भाई देखें, पहले लोग बुजुर्ग लोग ज़्यादा सुनते थे ना कव्वाली को। मैं वही कह रहा हूँ कि ये मैं आपको बता रहा नहीं, मतलब मैं आपको ये चीज़ बता रहा हूँ कि पहले बुजुर्गों में से नहीं जाते थे कव्वाली, कुछ भी होता था सब कुछ के भाई फलां को बुला लें, तो पहले बुजुर्ग में। इसका क्रेडिट माशाल्लाह से मेरे भाई साहब को जाता है, अमजद भाई साहब को। उन्होंने कव्वाली को बहुत मॉडर्नाइज़ किया, बहुत अच्छी तरीके से किया, इसमें वेस्टर्न म्यूज़िक लाए और इसमें बहुत सारी नई चीज़ें लेकर आए। माशाल्लाह से उन्होंने स्कूल, कॉलेजेस, यूनिवर्सिटीज़ के बच्चों में ये चीज़ डाली, और अब माशाल्लाह से लोगों में बहुत ज़्यादा अवेयरनेस आती जा रही है और लोगों को बहुत पता चल गया है कव्वाली के बारे में। शहीद अहमद फरीद साहब मेरे बड़े भाई साहब, उनका अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए, आमीन। क्या मतलब उनकी शहादत के बाद क्या गवर्नमेंट की तरफ से उनको कोई बच्चों को उनको मतलब वो सपोर्ट वगैरह मिलती है कुछ? भाई गवर्नमेंट ने हमारा बहुत साथ दिया, उनका बड़ा नाम रहा है, उनका बड़ा कंट्रीब्यूशन रहा है। गवर्नमेंट ने हमारा बहुत साथ दिया, मैं बहुत शुक्रगुजार हूँ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान का जो उस वक्त थी, और तकरीबन सभी लोग आए थे अमजद की शहादत पे ताज़ीर के लिए। और बस अमजद भाई के लिए तो मैं आपको क्या बता सकता हूँ, बस मैं शुक्रगुजार हूँ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान का। लेकिन बहुत सारे वादे उन्होंने किए ना, उसमें से कुछ उन्होंने पूरे कर दिए, यही चीज़ कुछ अभी तक पेंडिंग में। बिल्कुल, जिन्होंने हम कहते हैं कि जो हमारे पाकिस्तान का जो नाम रोशन करे, और वो समझते हैं कि वो हीरो है, तो हीरो की कदर जितनी होनी चाहिए उतनी नहीं होती। बदकिस्मती है हमारे मुल्क में, ये हमारे मुल्क की बदकिस्मती है। बिल्कुल। सो बहरहाल हम तो बस दुआ कर सकते हैं कि, और ये जो जिस तरह से मतलब एक होता है ना, आर्टिस्ट का फ्यूचर होता है कि मुस्तकबिल है हमारा, और हमें ये इसको प्रोफेशनली हमें ओन करना चाहिए किसी भी म्यूज़िक के हवाले से ख़ास करके, या ये कव्वाली हो गई। लेकिन हम
हमें फ्यूचर इतना नज़र कुछ नहीं आता, नहीं हमें वो नज़र आता है कि कोई गवर्नमेंट की, कोई रियासत की, कोई डिपार्टमेंट्स की सपोर्ट है, लेकिन मैं फिर भी देखता हूँ लोग इसकी तरफ जाते हैं। ये इश्क है, ये इश्क है। देखिए हम तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाम लेते हैं, आका का नाम लेते हैं, इन सब लोगों का नाम लेते हैं, और मेरी गवर्नमेंट से आपके थ्रू से गुजारिश भी है कि वो इस फील्ड को भी देखें, इसमें भी करें। अब देखें माशाल्लाह से आज तक इतने बड़े बड़े लोग अवार्ड कराते हैं। मैं आपको बताता चलूँ, इस सिलसिले में भी मेरे भाई ने, मेरे वाले साहब, सब लोगों ने बहुत काम किया। कव्वाली का कोई अवार्ड ही नहीं है आज तक। बहुत अच्छी बात कही है, सही बात की आपने, बिल्कुल अवार्ड देना चाहिए। और मैं समझता हूँ कि जब अवार्ड तब मिलते हैं जब बंदा होता नहीं है। अवार्ड मिलते हैं भी, लेकिन ये कि फिर भी उन्होंने मतलब उनके लिए अवार्ड नहीं दिए कि वो डिजर्व करते हैं। भाई देखिए मेरे वालिद साहब को, हालांकि मैं इसमें नहीं कह रहा, मेरे वालिद साहब को प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिला, भाई साहब को प्राइड ऑफ परफॉर्मेंस मिला, लेकिन एक कैटेगरीज होती है ना, जैसे आप होस्ट हैं, लाइट मैन तक की कैटेगरी आती है जो लोग अवार्ड कराते हैं, लेकिन उसमें कव्वाली की नॉमिनीज ही नहीं आती आज तक। तो बहरहाल हम जो है इस प्लेटफॉर्म पे के तवसल से हम जो है आपका मैसेज यकीनन गवर्नमेंट या जो है स्टेक होल्डर्स हैं उन तक पहुंच गया होगा और इस चीज़ पे कंसीडर करेंगे। असां चऊं था त तव्हांखे बि अवार्ड हिकिड़ो मिलणु खपे। जी साईं जन होस्ट मूंखे 4 अवार्ड मिली चुका आहिनि, बेस्ट होस्ट बि अवार्ड अॼुकल्ह ॿुधंदा हूंदा फलाणी जेको आहे सो मॉडल खे फलाणो अवार्ड मिलियो, मुल्क जा वॾा वॾा अवार्ड मिलंदा, त पोइ उन में हिसाब में सारे सौदा त पोइ असांखे मिलणु खपे। बेस्ट सिंगर जा घणा अवार्ड मिलिया अथई? माण्हू कुझु कयो ई न आहे। सो हाणे आसिफ जो नालो वेंदो इंशाअल्लाह, मूंखे मिलिया। तो वाकई ये हुजणु खपे, ऐं वाकई कमाल निगार जो कॾहिं बि न ॿुधो आहे त कंहिं फंक्शन में, कंहिं शो में एतिरा खोड़ सारा शोज थींदा आहिनि। असल अवार्ड यकीन कंदो न, मां सम्झंदो आहियां की हिकिड़ी खानापूरी हूंदी आहे, जेके बि अवार्ड्स अॼुकल्ह ॾिसंदा आहियूं त मां ईअं महसूसु कंदो आहियां की हेड़े के माण्हू वठण वारे खे बि मां चवंदो आहियां की सलाम आहे यार, न तो अवार्ड वरितो आहे, ऐं ॾियण वारे खे बि सलाम आहे। माण्हू त मां त अहिड़ा अहिड़ा माण्हू ठाहिनि, हे त ठीकु आहे हिकिड़ो आर्ट आहे, आर्ट जे हिसाब सां, पर मां उहे सियासतदान ठाहिनि जिन्हनि जो वॾा वॾा तजुर्बा आहिनि ख़ैर, पर उन्हनि खे माण्हू सोने जा ताज पाराईंदा आहिनि। तजुर्बे ते पाराईंदा, त मां करे करे पोइ चवंदो आहियां की यार बसि असां तोहफ़ा कई, तजुर्बे ते ई पाराईंदा आहिनि न, सोने जा ताज, हार, अलाए छा छा ॾींदा आहिनि उन्हनि खे। बस इहो अक़ीदो आहे उन्हनि जो हिकिड़ो, बाक़ी त ॿियो कुझु कोन्हे को। पर इहो आहे की उहो ॾेई करे वरी पोइ घणो कुझु वठण वारो इंट्रस्ट। किताब जी ॻाल्हि त अहिड़ी इहा बि सोच आहे, ठीकु आहे, जेके असांखे यकीनन पोइ किताब ई जेको आहे सो माण्हुनि खे एजुकेट करे सघनि था, सम्झाए सघनि था। जीअं असांजो जीअं तव्हां शुरू में असांखे डिस्कस कई की वॾेरो निज़ाम जेको आहे सो, ऐं ॿिया काफ़ी अहिड़ा असां में टैबूज़ जेके आहिनि माण्हुनि में आहिनि, जेके उन्हनि जा जेके बुत दिमाग़ में पियल आहिनि, यकीनन इहो किताब ई आहे या अवेयरनेस आहे या एजुकेशन ई आहे जिन्हनि खे बार बार माण्हुनि वटि बाक़ाइदा मोबिलाइज़ करण जे लाइ असां इहे यूज़ करे सघूं था। ॿियो त कोई चारो नथो नज़र अचे। तव्हां छा था सम्झो? जी बिल्कुलु, तव्हांखे मां हिंदू आहियां, मां तव्हांखे पाण जे घर खां शुरूआति कजे बहितरु इहो ई हूंदो आहे त असां वटि जेको क्लास सिस्टम आहे तमामु घणो डीप रूटेड आहे। बागड़ी ऐं मेघवाड़ माना शेड्यूल कास्ट जे नाले सां माना हिकिड़ो लीगलाइज़ थियल आहे असांजे मुल्क में न, त उहो बिल्कुलु असांखां निचले तबिके जा माण्हू आहिनि। हाणे इन फ़र्क़ खे इहो अॼु जो न आहे, इहो सदियुनि खां असांजे मज़हब में शामिलु आहे। असांजे मज़हब जो जेको कल्चर आहे उन जो इहो हिसो थी चुको आहे। बदकिस्मती सां हाणे इन खे ख़तमु कीअं कजे? इन खे ख़तमु तालीम सां कयो वियो आहे। तव्हांखे मां मिसाल ॾियां थरपारकर जो। थरपारकर जो अॼु हर घर जो टियों माण्हू या हर टियों घर जो माण्हू यूरोप में, अमेरिका में, एशिया जे वॾनि वॾनि यूनिवर्सिटियुनि में स्कॉलरशिप ते पढ़णु वञे थो। हाणे इहे जॾहिं पढ़ी मोटंदा, वॾा ऑफिसर थींदा, स्कॉलर थींदा, भले उहो मेघवाड़ हुजे, बागड़ी हुजे, उनजे बराबरि या उन खां मथे तबिके ते अची वेंदा। क्लास सिस्टम ख़तमु थी वेंदो। ऐं थर जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, असां प्रोग्राम एंड त थिए पियो, साईं ॾाढी भली ॻाल्हि कई। इन तां जेकॾहिं थर जा जेके माण्हू आहिनि न, मां हमेशह मुंहिंजो माना हिन टाइम ते मुंहिंजो जेको पंहिंजो मां एनालाइज़ कंदो आहियां, मां चवंदो आहियां जेको थर में जेको टैलेंट आहे
त मुस्तक़बिल में तव्हांखे अलाए किथे नज़र ईंदो ये वॾो माना हिन जो छा त दिमाग़ आहे इंटेलिजेंस आहे ये माशाअल्लाह इलाही इंटेलिजेंट बहरहाल टाइम बिल्कुल खत्म थी चुको आहे ऐं तव्हां ॿिन्हिनि महिमाननि जी वॾी महिरबानी नेक्स्ट टाइम वरी इंशाअल्लाह वरी गॾु हूंदासीं आख़िर में जी अदी फरमाइश कई त तव्हां जो सॉन्ग ॿुधंदासीं ऐं इन खां पहिरियां जेको आहे पोलियो जी ॻाल्हि करणु न विसारींदासीं पोलियो जेको आहे 2 अॼु अक्टूबर आहे ऐं अॼु खां 8 ॾींहंनि जी जेको आहे हलाई वई आहे मुहिम सो उन मां भरपूर फ़ाइदो वठो पाण पंहिंजे ॿारनि खे वठी वञो पोलियो जा कतरा पीआरियो सो इहा असांजी वालदेन जी ज़िमेदारी आहे वालदेन जी वॾनि भाइरनि जी वॾनि भेणुनि जी त पाण वठी करे ऐं ॿारनि खे जेको आहे उन पोलियो जी मुहिम तां कतरा पीआरियो बिल्कुलु ऐं जेको आहे सो असांखे पंहिंजे समाज में हर हिसाब सां जेको आहे सो जीअं एजुकेशन ते ॻाल्हायूं पिया तीअं सिहत जी ॻाल्हि पिया कयूं सिहत असांजो बुनियादी हक़ आहे ख़ासि करे उहो मासूम ॿार जेकॾहिं पोलियो जे वर चढ़ी थो वञे ख़ुदा न ख़्वास्ता तव्हां थोरो इमेजिन कयो त तव्हांजे ॿार में उहा माज़ूरी अची थी वञे ऐं ख़ासि करे जेकॾहिं उहा न्याणी आहे त उनखे हिन समाज में केतिरी माना उहा मसालनि जो शिकार थींदी उनजा केतिरा इशूज़ आहिनि त जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजो ॿारु सिहतयाब हुजे ऐं उन माज़ूरी हिन मर्ज़ खां परे हुजे ऐं त पोइ महिरबानी करे न सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि खे इहे फुड़ा पीआरियो पर जेके बि तव्हांजे इर्द गिर्द जेके जिते माण्हुनि में अवेयरनेस न आहे उन माण्हुनि में अवेयरनेस बि ॾियो ऐं जेकॾहिं तव्हांजे घर ते डोर नॉक करे पियो जेको पोलियो वर्कर त उनखे पंहिंजे पाड़े में बि वठी वञो ऐं तव्हां पाड़े जे ॿार खे बि उहो फुड़ा ज़रूरु पीआरिजो या नेकी बि आहे इहो सदको बि आहे ऐं इन शइ मां कंहिं ॿार खे बि महरूम न कयो छो जो फ़ैसिलो अॼु करिणो आहे जेकॾहिं तव्हांजे सुभाणे ॿार खे हलणो आहे थैंक यू सो मच इन ई असां ॻाल्हि सां गॾु ऐं इन ई इहो गानो असांखे हिकु फरमाइश बि थी आहे सो थोरो गानो आहे मां उहो यकीननि तव्हांखे सभिनी खे डेडिकेट कंदुमि ख़ासि करे पंहिंजे महिमाननि खे साईं भगन शाह जो कलाम आहे सूफ़ी कलाम आहे ओ वञा थो यार जे दर ते गदा कर थी खटे किस्मत हो वञा थो यार जे दर ते गदा कर थी खटे किस्मत मरी भी दुस हो अल्लाह जाने मरी भी दुस हो मौला जाने मुसाफिर थी खटे किस्मत हो वञा थो यार जे दर ते गदा कर थी खटे किस्मत हो वञा थो यार जे दर ते बगन बिल्कुल थो भाया आहे मेरा जुमू जे लए हो बगन बिल्कुल थो भाया हो बगन बिल्कुल थो भाया आहे मेरा जुमू जे लए कुफ्र कोई ला भले समझे ओ कुफ्र कोई ओ भले समझे दिल पर दीदार भी शेया समय सुहना दुनिया में पर वो समय सुहेड़ा दुनिया में पर मुझो महबूब भी शेया समय सुहेड़ा दुनिया में पर मुझो महबूब भी शेया भले बिजलियों लगन तजलूं हो भले बिजलियों लगन तजलूं दिल पर दीदार भी शेया सवे सुहना दुनिया में पर ओ सवे सुहना दुनिया में पर ओ सवे सुहना दुनिया में पर
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।